सिंध हुकूमत के गुज़ारिश है तो असो गोठ चोटियार लग टंडो मिठा गांव लग महर भिट किन सालन का स्कूल बंद है। असांखे रोड की सहूलियत है, न पानी की सहूलियत है। असांजे ज़िले सांगड़ के सब ऑफिसरन के अर्ज़ गुज़ारिश है तो असांजे स्कूल खुलाराए ॾिनो वञे, रोड ॾिनो वञे ऐं असांखे पीअण जे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे त महिरबानी थींदी। असांजी सर सिंध हुकूमत वारनि सां इहा अपील आहे त असांजो ॻोठु महर भिट जेको टंडो मिठा गांव लॻ आहे त उनखे स्कूल जी बिल्डिंग सां महरूम आहे, उनखे स्कूल जी बिल्डिंग ॾिनी वञे। जेको रोड खां महरूम आहे उनखे रोड ॾिनो वञे ऐं असांजे ॻोठ खे पाणी जी किल्लत आहे, असां पाणी जी सहूलियत असांखे ॾिनी वञे। जेके असांजा ॿार आहिनि उहे स्कूल खां हींअर दरबदर आहिनि, महरूम आहिनि। जेके घर वेठा आहिनि नंढा बचड़ा उहे तइलीम खां महरूम आहिनि। त असांजी जेका बि सिंध जा जेके वज़ीर आहिनि, जेके मिनिस्टर आहिनि, जेके असांजे ज़िले सांगड़ जा MLA MP आहिनि, असांजो उन्हनि सां अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे ॻोठ ते थोरो ख़्यालु कयो वञे। असांजे ॻोठ खे बिल्डिंग ॾिनी वञे, स्कूल ॾिनो वञे, असांखे रोड रस्तो ॾिनो वञे। जेके असांखे पाणी जी किल्लत आहे, जेके बचड़ा असांजा पाणी लाइ परेशान आहिनि उहा असांखे पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। जेके वस वारा असांजा ऑफिसर आहिनि सांगड़ ज़िले में आहिनि, जेके असांजे सिंध गवर्नमेंट आहे, जीअं साईं मुराद अली शाह आहे, जीअं तइलीम खाते जो वज़ीर साईं निसार खोड़ो साहिबु आहे, जेके बि वस वारा ऑफिसर आहिनि, जिते जिते असांजो आवाज़ु वञे पियो, जेके जिते जिते असांजा वस वारा ॿुधनि पिया, उन्हनि जे अॻियां असांजो इहो अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ न कयो वञे, उन ते गौर कयो वञे। असांजे ॻोठ में बिल्डिंग न आहे, असांखे बिल्डिंग ॾिनी वञे। असांजे ॻोठ में रोड न आहे, असांखे रोड ॾिनो वञे। असांजे ॻोठ में पाणी जी सहूलियत न आहे, या पाणी जी सहूलियत असांखे ॾिनी वञे। महिरबानी करे असांजो मुतालबा मञा। चोटियारे लॻ ॻोठ महर भिट में असीं केतिरनि सहूलियतुनि खां महरूम आहियूं। जीअं त असांजे स्कूल जी इमारत बिल्कुलु तबाह थी वई। असांजे सिंध हुकूमत खे अपील आहे त असांजी इमारत नई ॾिनी वञे, असांखे मास्तर उस्ताद मुक़ररु कया वञनि, जीअं त असांजे ॿारनि गुलनि जहिड़े ॿारनि जी तइलीम थिए। ऐं असां रोड जी सहूलियत खां महरूम आहियूं, असांखे रोड ॾिनो वञे। पाणी जी सहूलियत खां महरूम आहियूं, असांखे पाणी ॾिनो वञे। बिजली जी सहूलियत खां असां महरूम आहियूं, असांखे बिजली ॾिनी वञे। ऐं असांजे ज़िले जा जेके MP ऐं MLA आहिनि उहे असांखे कूड़ा वाइदा ॾेई असांजी वरी सार बि कोन था ॾियनि। असांखे जेकॾहिं असांजे इहे मुतालबा न मञा विया त असीं आईंदड़ कंहिं बि पार्टी खे वोट न ॾींदासीं। असांजे जंहिं बि मुतालबा हल कयासीं उन्हनि खे वोट ॾींदासीं।